जय झूलेलाल साथियों, मां दयाल शुगानी द सिंधी टाइम्स वर्ल्ड। मां हिकु सिंधी समाज जे लाइ ॾाढो बढ़िया ऐप ठातो आहे जंहिंसां असां अंतर्राष्ट्रीय स्तर ते सिंधी समाज जी ॻाल्हि रखे सघूं था। असांजूं जेके क़ुर्बानियूं आहिनि उन्हनि खे असां राष्ट्रीय स्तर ते पहुचाए सघूं था। हीअ ऐप उन लाइ आहे ऐं वर्ल्ड वाइज़ आहे। हीअ ऐप पूरे इंडिया में न, पूरे नेशनल ते अमेरिका, दुबई, USA, भारत जूं वर्ल्ड जेके बि कंट्रियूं आहिनि उन ते बसि प्ले स्टोर ते वञी करे तव्हांखे कहिड़ी बि मोबाइल आहे एप्पल जी आहे, हिन ते वञी करे तव्हां एंड्रॉइड iOS ते वञी करे लोड करे तव्हां एप्पल ते असांजो सिंधी समाज जो इवेंट न्यूज़ ॾिसी सघो था। ॿियो दोस्त, तव्हां सां हिकु ॻाल्हि करणी आहे। असां सिंधी एकता ॾाढी ज़रूरी आहे। असांजो महाराष्ट्र जो अॼु जेको कल्ह चुनाव थियो 15 जनवरीअ जो, उन में असांजे सिर्फ़ु पंहिंजे क्षेत्र जी मां ॻाल्हि थो कयां, 212 सीटूं हुयूं असांजे पूरे क्षेत्र में नगर सेवकनि जूं। उन में नेशनल पार्टीअ मां 2 ॼणनि खे टिकट मिली, वीचारनि प्रयास कयो, कयूं ऐं असांजो उन मां हिकु ॼणो BJP जो जुहू मां, जंहिंजो बि सीट हिन दफ़े अॻिले दफ़े 69 हुयसि, हिन दफ़े 70 थियसि, छो त उहा लेडीज़ थी वई त हिन प्रयास कई ऐं उन पासे वारी सीट 70 नंबर हुई, उन ते जेंट्स ते हिनखे विजय हासिल थी, नवल मकलानी की। त दोस्तों, मां सिंधी समाज जे हिते वरिष्ठ माण्हुनि सां बम्बईअ में चुनाव खां पहिरियों मां मीडिया जो कमु कंदो आहियां, BJP ऑफिस में वेंदो रहंदो आहियां, त सॼी ॼाण आहे त मां सिंधी समाज सां ॾाढियूं चर्चाऊं कयूं, सिंधी समाज जे पदाधिकारियुनि सां, कि असां हली करे मिलियूं, CM सां मिलूं ऐं CM सां आग्रह कयूं। CM असांजो ॾाढो सुठो आहे, CM असांजो देवेंद्र जी आहे न, ॾाढो सुठो आहे ऐं सपोर्टर आहे। त असां चऊं पिया पहिरियों मिली करे उन सां मिलूंसि ऐं घटि में घटि असां 10 सीटुनि जी, त बम्बईअ मां 212 मां 10 सीटूं असांजे सिंधी समाज खे मिलनि ऐं असांजा सिंधी कारपोरेट थियनि। पर असांजी आपसी खींचतान, असांजी एकता कोन्हे। असांजा सिंधी भाउर कमेटीअ में बि हुया, पर उन्हनि बि टिकट हासिल करण में, चुनाव कमेटीअ में बि हुया, उहे उन्हनि खे प्रत्याशी चुनिणो हुयो, पर उन्हनि पंहिंजी बि सीट में चुनाव कमेटी में रही करे पंहिंजी सीट न वठी सघिया। इहा असांजी हार जो कारण आहे। असां हर ॻाल्हि में टैलेंट आहियूं, हर ॻाल्हि में असां सुठा आहियूं, असां में पैसो आहे, सभु ॻाल्हि आहे, लेकिन असांजो राजनीतिक पिलर मज़बूत हुजणु खपे। बसि मुंहिंजो विज़न आहे सिंधी प्रगतिशील NGO जेकी मां ठाही आहे। मां हिन में घटि में घटि बसि वधीक न करे 5 असांजा सांसद हुजनि। असांजो हिनमहिल हिकु सांसद आहे शंकर लालवानी जी। असांजे सिंधी समाज में कोई बि ॻाल्हि थिए थी, अटैक थिए थो, जहाँ असां पुराणी ग़लतियुनि सां सिखूं। असां पाकिस्तान में ॾाढी हार मञे करे हिते आया आहियूं, छो त असांजो कोई हुते वॾो नेता न हुयो सिंधी समाज जो, ऐं असांजी कंहिं ॻाल्हि न रखियईं। सभिनि खे पंहिंजा प्रदेश मिलिया, असांखे सिंधी प्रदेश न मिलियो। असांजी पढ़ाई हली वई, असांखे ॾाढी कठिनाइयुनि सां गुज़रणो पियो, असांखे ॾाढियूं परेशानियूं हासिलु करणियूं पियूं। असां रोज़ु इहो बखान कयूं था ऐं हर समय चाहियूं था असां सिंधी ॻाल्हायूं। असांजो सिंधी प्रदेश हूंदो त ऑटोमेटिक असां सिंधी सांसद हूंदा, MLA हूंदा, कारपोरेटर हूंदा ऐं असांजी सभु ॻाल्हि हूंदी, असांजा स्कूल बि हूंदा, थी सघनि था। पोइ असांखे कंहिंखे न चवणो पवंदो, छो त असांजा स्कूल हूंदा त पाण ई उहे किताब हूंदा त पढ़ंदासीं न, स्कूल हूंदो त पढ़ंदासीं न, अने बिना स्कूल जे वञी करे कीअं पढ़ी सघंदासीं। तव्हां ज़रा सोचो, असां उल्टी दिशा में था हलूं। तव्हां सम्झो, मां हिकु पत्रकार आहियां ऐं मूंखे सच ॻाल्हाइण जी आदत आहे, इन करे मां सच कयां थो। त मां चुनाव खां पहिरियों पंहिंजे साथियुनि सां हिकु मीटिंगियूं कयूं, भई तव्हां जेके प्रत्याशी आया, प्रत्याशियुनि में त 10 नाला अची विया, 10 छा 20 नाला मूं वटि आया कि मां बि लड़नि थो चाहियां, अंधेरीअ मां बि लड़नि थो चाहियां, घाटकोपर मां बि लड़नि थो चाहियां, जुहू मां बि लड़नि थो चाहियां, बांद्रा मां बि लड़नि थो चाहियां, खार मां। पर असां में न एॾो लड़ण जी क्षमता ऐं न ई एॾो एक्सपीरियंस, न ई पूरी वार्ड जी जानकारी, ऐं न ई अॻिते असां पक्ष रखण लाइ टाइम कढी करे असां BJP जे जेके नगर असांजो अध्यक्ष आहे उन्हनि सां मिलणु, BJP CM सां मिलणु, BJP जे वरिष्ठ अधिकारी सां मिलणु, BJP मुख्यालय में हलणु, कोई तयारु कोन्हे। बसि घर वेठे असां ॻाल्हि था कयूं, असांखे चुनाव लड़णो आहे। न दोस्तो, चुनाव लड़णो आहे त हिकु असांखे हिकु
पाण में टैलेंट आणणो पवंदो, असांखे कार्यकर्ता रखणा पवंदा, पाण सां गॾु वार्ड जी जानकारी रखणी पवंदी। वार्ड जे असांजे पिलर आहे, नगर सेवक खे पहिरियों पिलर आहे जेको ठही वियो उहो प्रधानमंत्री ठही सघे थो। उन सां ई खां पोइ MLA सीट मिलंदी आहे, उन खां पोइ सांसद मिलंदी आहे ऐं राजनीति में अचण जो सुठो एक्सपीरियंस मिलंदो आहे। त असांखे अॼु 212 सीटुनि मां, मुंहिंजे जेके बॉम्बे में मां रहां थो ऐं मुंहिंजो वीचार हुयो कि हिन दफ़े घटि में घटि 10 घुरंदासीं त असांजा 5 असांजा नगर कॉर्पोरेट असांजे मुंबई में ईंदा। असांजे पंहिंजे खेत्र जी त मां ॻाल्हि कयां, लेकिन 212 मां केवल हिकु जेको पंहिंजे टैलेंट सां ई BJP में असांजो पार्षद नगर सेवक ठही आयो आहे। त प्लीज़ दोस्तो, असां एकता कयूं पाण में। मुंहिंजी NGO संस्था आहे, मुंहिंजो लक्ष्य आहे, मुंहिंजो विजन आहे कि मां सिंधी समाज खे एॾी त न, मां घटि में घटि 5 सांसद असांजा हुजनि। असांजो सांसद शंकर लालवानी आहे, उनखां अलावा असां 4 अहिड़ा क्षेत्र चुनियूं जिते सिंधी रहंदा आहिनि या न बि रहंदा आहिनि। असां पंहिंजे टैलेंट सां उहे 4 सांसद खे असां रिकमेंडेड कयूं नेशनल पार्टियुनि में, ऐं उन्हनि खे कहिड़ी बि तरीक़े सां उन्हनि सां तन मन धन सां 100 रुपये जॻह ॾेई करे उन्हनि खे सांसद ठाहे सघूं, उन्हनि खे विधायक ठाहे सघूं, उन्हनि खे नगर सेवक ठाहे सघूं। त इहा असांजी मुहिम आहे, छो त इहो पिलर आहे। उन खां पोइ जेके असांजा यंगस्टर आहिनि, न सदाई माण्हू असांजे राजनीतिअ में अचनि। जेके इंजीनियर ठहणो आहे उनखे इंजीनियर ठाहियूं, जेके डॉक्टर ठहणो आहे उनखे डॉक्टर ठाहियूं, जेके CA ठहणो आहे उनखे CA ठाहियूं। कोई पत्रकार जो शौक़ीन आहे, कोई डिज़ाइन जो शौक़ीन आहे, कोई डांस जो शौक़ीन आहे, कॉर्पोरेटर जो, कैरियोग्राफर जो आहे, सॉरी। त असां हर फील्ड में सिंधी समाज जे हर माण्हूअ खे मदद कयूं, 100 रुपये जी जॻह ॾियूं। असां पंहिंजो तन मन धन ॾेई करे हर माण्हूअ खे सपोर्ट करे असां सिंधी ॾाढी वॾी उच्च लेवल ते पहुची सघूं था। इहो असांजो हिकु उद्देश्य आहे। हे द सिंधी टाइम्स वर्ल्ड, हीअ वर्ल्ड लेवल जो ऐप आहे, वर्ल्ड लेवल जो अख़बार आहे, वर्ल्ड लेवल जो हिकु न्यूज़ आहे, हिकु लाइव इवेंट हिनजो अॻिते हली करे ॾाढो बढ़िया इहो थींदो। असां शुरूआति नंढे सां कई आहे, लेकिन हीअ शुरूआति ॾाढी वॾी थींदी। असां पहिरियों क़दम रखियो आहे ऐं 100 क़दम ते पहुचणो आहे, मंज़िल हासिलु करणी आहे। तव्हां भाउरनि सां सभिनी सां प्रार्थना आहे कि तव्हां सुरीपी सभु हिक ॿिए खे जॻह ॾियो, मनमुटाव दूरि कयो ऐं असां पाण में मिली करे हिकु सिंधी समाज खे ऊचे स्तर ते पहुचायूं। दोस्तो, इहो मुंहिंजो वीचार आहे, इहा मुंहिंजी NGO संस्था आहे। इन NGO संस्था जी तरफ़ सां मां तव्हांखे हर फील्ड में जेके डॉक्टर था चाहिनि, CA था ठहनि, IPS IAS सेना में वञणु था चाहिनि, हर फील्ड में उन्हनि खे असांजी कोई बंधन कोन्हे कि तव्हां जंहिंमें उन्हनि जी मर्ज़ी आहे उन्हनि खे बसि असांखे वधाइणो आहे ऐं सिंधी समाज खे ॾाढो सुठो ऊचे लक्ष्य ते पहुचाइणो आहे। बसि इहो ई विज़न आहे। ऐं हाणे तव्हांखे मां आगाह थो कयां, महाराष्ट्र में राज्यसभा 19 मेंबर चुनजंदा। हिन में 19 सीटूं महाराष्ट्र जूं राज्यसभा जूं आहिनि। उन में खिलाड़ी आहिनि, एक्टर आहिनि, डॉक्टर आहिनि, उद्योगपति आहिनि, उन्हनि जूं बि सीटियूं आहिनि। असां जनरल में ईंदा आहियूं, असांजो कोई आरक्षण कोन्हे, लेकिन असां पंहिंजे टैलेंट जे बल ते राज्यसभा सदस्य जी सीटियूं बि हासिलु कयूं था। ऐं समय रहते पहिरियों प्लान कयूं, पहिरियों उन ते पहुचूं, पहिरियों असां पंहिंजी फाइलियूं पहुचायूं त इहे राज्यसभा सीट असांखे घटि में घटि सिंधी राज्यसभा सदस्य 19 सीटुनि मां असां 2 सीटुनि ते सिर्फ़ु शुरूआति करे असां राज्यसभा में पहुची सघूं था। महाराष्ट्र में जी ॻाल्हि थो कयां, MP वारा पंहिंजो प्रयास करनि, असां महाराष्ट्र 2 माण्हुनि खे सिंधीअ में राज्यसभा सदस्य ते चुने करे मोकिले सघूं था। असां रिकमेंडेड कंदासीं, हे उतां ई मथां ई उतां लिस्ट निकिरंदी दिल्ली सेंट्रल गवर्नमेंट मां, ऐं उहे चुनी करे ईंदा ऐं असांजे समाज जो नालो थींदो। ऐं हुननि खे हर जेकी लोकसभा मेंबरनि जी फैसिलिटी हूंदी आहे उहा ई इन राज्यसभा सदस्यनि खे हूंदी। त प्लीज़ तव्हां सपोर्ट कयो, तव्हां पंहिंजो नालो मोकिलियो, तव्हां मूंखे ॿुधायो, आग्रह कयो ऐं मूंसां गॾु मीटिंग कयो, किथे हलणो आहे, कीअं करिणो आहे, तव्हांखे पूरी सपोर्ट कंदुमि। द सिंधी टाइम्स वर्ल्ड तव्हांखे मां सुठी पहचान ॾियाराए सघां थो। त प्लीज़ तव्हां मूंखे सपोर्ट कयो ऐं मुंहिंजे विजन खे पूरो कयो। बसि मां इहा ई तव्हां सां प्रार्थना थो कयां ऐं एकतो कयो। एकता ज़रूरी आहे। 212 सीटुनि में घटि में घटि 10 असांजो नगर सेवक मुंबईअ मां, सिर्फ़ु मां पंहिंजे खेत्र जो ॻाल्हायां, मुंबईअ मां असां 212 सीटुनि मां केवल हिकु सिंधी जीते आयो आहे। छो त टिकट हिकु ई वरिती सिंधीअ जीत, हिकु ई वरिती जीते ऐं हिकु ई जीते आयो आहे।
त असां अगरि 10 माण्हू बीहूं त 10 बि जीते सघूं पिया। इहो असांजो आहे। हिन महिल हिकु बीठो हिकु ई जीते आयो। अगरि 10 असांखे टिकेटूं मिलनि हा, असां एकता सां कयूं हा ऐं नेशनल पार्टी सां जुड़ी हलूं हा त असां 10 असांजा नगर सेवक थी वञनि हा। बसि त असां एकता कयूं, प्री प्लान कयूं, पहिरीं असां सम्झूं इन्हनि ॻाल्हियुनि खे ऐं असां एकता करे सूरी पीरी असां बि जॻह ॾियूं, हिक ॿिए खे मन मुटाव दूरि कयूं, ईगो दूरि कयूं ऐं समाज खे वधायूं। ऐं तव्हांजे लाइ हाणे हिकु ॾाढी ख़ुशख़बरी आहे। हे द सिंधी टाइम्स अवार्ड असांखे पाकिस्तान में जेके परेशानियूं आयूं, पाकिस्तान में जेके मुसीबतूं आयूं, त कंहिं ॻाल्हि अॻिते न रखी। हिकु हे द सिंधी टाइम्स वर्ल्ड पेपर आहे जेको रोज़ु प्रधानमंत्री मोदीअ सां, अमित शाह सां इन्हनि ॻाल्हियुनि ते चर्चा थो करे कि सिंधियुनि ॾाढी क़ुर्बानी ॾिनी आहे, ॾाढो शिविर में लॻा आहिनि, ॾाढो वीचारनि पंहिंजो संघर्ष कयो आहे, घर घर वञी करे सामान विकिणिया अथऊं, अॼु सुठी लेवल ते थिया आहिनि। पहिरियों असांजी लेवल सुठी न हुई, असां रोटी कपिड़ा मकान जे लाइ परेशान, असांखे छत न हुई। त असांखे मालिक हाणे इन्हनि ॾिनो आहे त हाणे असां निकिरूं देश जे लाइ ऐं असांजे समाज जे लाइ। असांखे समाज में वॾी दिशा हासिलु कयूं ऐं वॾी उते अचूं ऐं असां अहिड़ी पहिरीं प्लान करे रखूं कि असांखे दुबारा वरी पोइ पाकिस्तान जा स्थिति न ॾिसणी पए। उतां जे चंद नेताउनि असांजे समाज खे न सिंधी प्रदेश ॾिनो, न कोई फैसिलिटियूं ॾिनियूं, असांखे सिर्फ़ु असां सां धोखो करे, छो त असांजा आवाज़ु रखण वारा माण्हू न हुया असांजा जेके उन्हनि सां मिली सघनि। असांखे हिकु शिकार ठाहियो वियो सिधेपन जो। त असांखे सिधेपन जो परिचय न ॾियणो आहे असांखे। असां में हर टैलेंट आहे, असां हर कुझु करे सघूं था। बसि प्लीज़ तव्हां हिक ॿिए खे सपोर्ट कयो, एकता कयो, जेको सिंधी भाउ वधे थो उनखे पूरी मदद कयो, तन सां, मन सां, धन सां। हे सिंधी भाउ दयाल शुगानी इतिहास में 75 साल खां पोइ तव्हांजे विच में आयो आहे ऐं सिंधीअ में ॻाल्हाए थो, सिंधियुनि खे पहचान ॾियारे सघे थो, सिंधियुनि खे हर साइड जी मदद करे सघे थो। चाहे उन्हनि खे मेडिकल जी ज़रूरत आहे, हर ॻाल्हि जी ज़रूरत आहे, हर फील्ड में ज़रूरत आहे, पढ़ाईअ लाइ पैसा खपनि, उन्हनि खे हर चीज़ में मदद ॾेई सघे थो। प्लीज़, थैंक यू।